ओम शांति। हाणे असां बाबा खे याद था करूं। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे याद करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾियो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हि ॿुधाए थी। ओम शांति। अॼु मूंखां मिटा शिव बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवंदा मीठे मीठे ॿार बाबा चवनि था कि पंहिंजी आत्मा जी स्थिति ॾाढी सुठी हुजणी खपे। जॾहिं आत्मिक स्थिति सुठी हूंदी आहे न त कोई भी प्रकार जी ॻाल्हि असांखे हलचल में न लाए सघंदी। कोई माण्हू अॼुकल्ह जल्दी हलचल में था अची वञनि न, छा करूं, कीअं करूं, छा न करूं, त उहो छो ईंदो? असांजी आत्मा ई मुंझल आहे। असां आत्मा में शक्ति सम्झ गुण न आहे। चईंदा न असां में सम्झ न आहे तॾहिं त तव्हां खां पुछूं था। असां में शक्ति न आहे, असां एतिरो न करे सघंदा आहियूं तॾहिं त तव्हां खां पुछूं था। माण्हुनि वटि धन हूंदे हुए भी माण्हू कोई भी दुख परेशानी अचे तो त गुरू वटि पहुची था वञनि, क्योंकि आत्मा में शक्ति न आहे, सम्झ न आहे ये दुख छो आयो आहे। परमात्मा असांखे ये सम्झ ॾियण आयो आहे, ये शक्ति ॾियण आयो आहे। परमात्मा छोजी अॻियां वारी दुनिया में जेकी अचण वारी दुनिया आहे न, जेके स्वर्ग चईंदा, सुख जी दुनिया, हुनमें हर आत्मा में शक्ति हूंदी, गुण हूंदा, सम्झ हूंदी। त आत्मा कॾहिं बेसमझी वारो कमु कंदी न, कॾहिं बुराइनि जे वश थी करे बुरो कमु कंदी न, त हुनजे जीवन में दुख ईंदो ई न। अॼु ॾिसो माण्हुनि खे जीवन में जेको भी प्रकार जो दुख परेशानी अचे तो, चाहे नंढे खे चाहे वॾे खे, चाहे जीव खे चाहे जानवर खे, चाहे पशु के चाहे पक्षी के, हर दुख जो कारण मनुष्य आत्मा है। अॼु प्रकृति भी अहिड़ो रूप धारण करे वेठी आहे, उनजो कारण भी मनुष्य आत्मा है। छोकी मनुष्य अॼु असांजी सुबुह खां राति ताईं हाणे ताईं अगरि सॼे ॾींहं में तव्हांजे जीवन में कोई दुख आयो आहे त तव्हां त चईंदो हे भॻवान मूंखे दुख छो था ॾियो। कोई गुरू ईंदो न, हुनखे चईंदो कि असांखे न हिन ॻाल्हि जो दुख आहे, असांखे फलानो फलानो माण्हुनि खे चईंदो असांखे इहो दुख आहे, इहो दुख आहे, अलाए काथे काथे भटकदा रहंदा, कॾहिं हिन गुरुद्वारे, कॾहिं हिन मंदिर, कॾहिं हिन गुरू, कॾहिं हिन संत, कॾहिं हीअ व्रत रखदा, कॾहिं हीअ पूजायूं कंदा, कॾहिं हेॾे वञी मन्नत मांगदा, कॾहिं रिद्धि सिद्धि कंदा। रिद्धि सिद्धि कंदा आहिनि न माण्हू, हीअ करो, धागो पायो, अंगूठी पायो, झाड़ पाराइजो। लेकिन मनुष्य आत्मा इतनो नथी सम्झे कि असांजे दुख जो कारण छा आहे। अॼु सॼो ॾींहुं अगरि तव्हांखे कंहिं बि दुख ॾिनो त हुनजो कारण आहे तव्हांजा कर्म। हुनमें तव्हां केतिरा भी पाठ करो, केतिरे भी भक्ति करो, केतिरा भी गुरु संत सन्यासिन वटि वञो, केतिरा भी कीर्तन ॿुधी वठो, केतिरा भी भजन ॿुधी वठो, कल्ह तव्हां बुरा कम करे आयो, अॼु तव्हां दुखी आहियो। अॼु भी तव्हां बुरो कम कयो त कल्ह वरी दुखी थींदा। पोइ तव्हां भले चओ मां त सॼो ॾींहुं कीर्तन थी ॿुधां, सॼो ॾींहुं पाठ थी करां, अलाए छो मूंखे दुख थियो आहे। पोइ माण्हू चईंदा आहिनि इहो भी भॻवान जो ई सम्झ, तूं त सॼो ॾींहुं भॻवान जो नाम जपे थी, त तोखे दुख अचे थो त हुनखे भी सुख समझ, उहो ई दुख सुख समझ, उहो ई तोखे ॾेई थो। मतलब भॻवान जे लाइ चईंदा आहिनि उहे असांखे दुख ॾे थो, हुनखे सुख समझ। लेकिन माण्हू एतिरो नथो सम्झे, भले तव्हां पाठ था करो, भले तव्हां भक्ति था करो, व्रत जप तीर्थ था करो, लेकिन तव्हां हिक ॿिए सां जलदा आहियो, तव्हां हिक ॿिए सां ईर्ष्या कंदा आहियो, तव्हां काम विकार में वेंदा आहियो, तव्हां क्रोध कंदा आहियो, लोभ कंदा आहियो,
मोह रखदा है, अहंकार आए था भले भक्ति करो था, भगवान जो नाम जपो था, लेकिन अहंकार का अॼुकल्ह हर गुरु संत सन्यासी में अहंकार तो उन्हनि जे जीवन में आई थी। मां वॾो, ससु चईंदी मां वॾी, ये अहंकार न थियो। अहंकारी त वॾी जड़ आहे न, दुख जी जड़ ही अहंकार अथव। अहंकार खां पोइ ई काम विकार क्रोध लोभ मोह अहंकार ईंदो। क्रोध मोह ईंदो, ईर्षा द्वेष नफरत घृणा ईंदी। चइण में माण्हू काम क्रोध लोभ अहंकार तो चवनि, लेकिन पहिरियों अहंकार आहे। अॼु माण्हू खे अहंकार आहे तॾहिं त हुनखे क्रोध थो अचे न। अॼु माण्हू खे पंहिंजे देह जो अहंकार आहे तॾहिं त उहो विकारनि में वञे थो, न त माण्हू नंढे नंढे ॿारनि खे बि तयार नथी अचनि। छोजी अहंकार आहे, पुरुष चईंदो मां अहंकार आहे, अहंकार मां वॾो आहियां, त विकारनि जे वश थी करे पिचरी स्त्री खे सताईंदा आहिनि। पुरुष चईंदो मां वॾो आहियां, खुद खे वॾो सम्झंदा आहिनि, त नंढे नंढे ॿारनि ते बि बुरो कमु करनि था न। ये अहंकारिता है, देह जो अहंकार। त पहिरियों अहंकार मां ससु थी करे, मुंहिंजी नूंहं ईअं थी करे, उहो हुनखे उल्टो सुठो चईंदी न चईंदी, अहंकार आहे न ससु जो। चाहे मां पीउ जो बि मां आहियां, मां थी करे मुंहिंजो पुट खे तूं ईअं थो चए, लेकिन मां आहे त ठीकु आहे, उहो पुट आहे, लेकिन आत्मा भाव थींदा, तव्हांजो हुन सां हिसाब किताब। हुन ॿार जो उनमें बुरा स्वभाव संस्कार आहिनि, हुनमें रोइण जिद करण जो संस्कार आहे, त मां थी करे छा कंदो? भले तव्हां मां आहियो, कुझु बि अगरि ॿार में जिद जो संस्कार आहे त छा करे? हुनखे हुन समय थोरी नज़र ईंदो ही मुंहिंजी मां पीउ आहे। वो त जिद जे संस्कार जे वश हूंदो आहे, क्रोध जे संस्कार जे वश हूंदो। त बाबा चए थो ॾिसो, तव्हां केतिरी बि भक्ति करो, लेकिन जेसि ताईं तव्हां रोज इहे चेक न कंदव भई अॼु मां सॼो ॾींहुं अहंकार कयो, मूंखे देह जो अहंकार आयो, मां डॉक्टर आहियां, मां इंजीनियर आहियां, ॾाढी ख़ूबसूरत आहियां, मां घर जी वॾी आहियां, मां पढ़ियल लिखियल आहियां, मां ॾाढी कंहिंखे थोरो बि कोई व्रत तो रखे न। अॼु ॾिसो भक्ति में माण्हुनि खे अहंकार आहे। अगरि कोई रोज अमृत वेलो कंदो हुजे, पाठ कंदो हुजे, त उहो खुद खे वॾो सम्झंदो। ऐं ॿिया माण्हू असां त हिन टाइम उठंदा आहियूं, असां त न कंदा आहियूं, त सोचंदा आहिनि ॾिसो असां केॾा वॾा आहियूं, असां रोज अमृत वेलो पाठ, हीअ बि अहंकार। अॼु माण्हू रोज गुरुद्वारे मंदिर वञनि था, पाठ करनि था, दान पुण्य करनि था, त अहंकार काथे त छॾो। त हिन सां प्राप्ति थोड़ी आहे, तव्हांजो सॼो कयल उहो पाणी में हलियो। अॼु माण्हू भक्ति करे अचे थो, मंदिर टिकाणा थी करे अचे थो, घर में शांति नथो रखी सघे। घर में ईंदे ही हिक ॿिए जी ग्लानी निंदा हेॾा वॾा जी ॻाल्हियूं करे थो। त कर्म त बुरा आहिनि न, कर्म बुरा आहिनि, चाहे कंहिंजी ग्लानी ॿुधण बि पाप आहे, करण त पाप आहे, ॿुधण बि पाप आहे। अगरि कंहिं ग्लानी कंदे कंदे तव्हां कंहिंखे चयो हा ईअं त आहे, ईअं आहे, त पाप थी। पोइ तव्हांजा कर्म ई अहिड़ा आहिनि त तव्हां सॼो ॾींहुं कीर्तन ॿुधो त तव्हांखे कीर्तन ॿुधी उथंदव, वरी हिक ॿिए खे डांटदव, ॿार कुझु कंदो, नूंहं कुझु कंदी, ससु कुझु कंदी, वयो सभु पाणी में, पोइ दुख न ईंदो त कीअं ईंदो? त पहिरियों पंहिंजे कर्मनि ते ॾिसो। भॻवान इहे थोरी थो चए सॼो ॾींहुं पाठ करो, कीर्तन ॿुधो, गुरुद्वारे वञो, मंदिर वञो, व्रत जप तप तीर्थ करो। भॻवान त चए थो रोज पंहिंजी जांच करो। जीअं व्यापारी माण्हू हूंदा आहिनि न, रोज जांच कंदा आहिनि कि अॼु केतिरो घाटो थियो, अॼु असां छा काथे काथे ग़लति कयो, काथे काथे सही कयो, काथे फ़ाइदो थियो, काथे घाटो थियो, त उहे रोज चेक कंदा आहिनि न। उहे असांजो बि रोज घाटो थिए थो, फ़ाइदो थिए थो। अॼु अगरि असां सॼो ॾींहुं कंहिंखे डांटियो, अॼु असां सॼो ॾींहुं अहंकार कयो, कंहिं समय बि क्रोध कयो, लोभ कयो, मोह कयो, अहंकार, ईर्ष्या द्वेष नफ़रत घृणा, रोयासीं, रुसियासीं, कंहिंजी ग्लानी कईसीं, निंदा कईसीं,
कंहिंसां सुठो थियो असांखे सुठो न लॻियो, सड़पच त असांजो घाटो थी वियो। तव्हां भले कंहिंजी निंदा न कयो, कंहिंजी निंदा कंहिंजी ग्लानी ॿुधियो, हा में हा मिलायो त घाटो थी वियो। तव्हां फालतू सोचियो त घाटो थी वियो। तव्हां आलस्य अलबेलोपन कयो त घाटो थी वियो। और तव्हां घर में शांती रखी, तव्हां जीवन में खुश रहियो, सुख जो अनुभव कयो, सभिनि सां प्रेम व्यवहार रखियो, स्नेह ॾिनो, सभु कुझु सहन कयो त तव्हांजो फ़ाइदो अथव। हाणे तव्हांखे पंहिंजे जीवन में फ़ाइदो करणो आहे या घाटो करणो आहे, इहे तव्हांजे हथ में आहे। पोइ भॻवान खे न चइजो। पोइ तव्हां भले ई अगरि भॻवान जो सॼो ॾींहुं बि नाम जपो, लेकिन अगरि तव्हां विकार बुराइनि जे वश थी करे बुरा कम करो था त उनमें भॻवान भी कुछ भी न करे सघो। और अगरि तव्हां भक्ति भी करो था लेकिन जीवन में निरहंकारीपन, प्रेम व्यवहार, जीवन में कुछ हुजे न हुजे लेकिन सदा संतुष्ट खुश रहो, सभिनि खे शांति ॾियो, खुशी ॾियो, घर में शांति सां हलो, जेको भी आहे हुनमें खुश रहो। दाल रोटी खे भी भगवान जी याद में रही करे खाई करे 36 प्रकार जो भोजन अनुभव करो। कंहिंजी खुशी में खुश थियो, कंहिंसां सुठो थिए त हुन जे लाइ दुआ करो, ॿियो अॻियां वञे, हुन सां जलो न। के जीवन में नथो अॻियां वधे, नथो त हुनखे ॿियो ई अॻियां वधण लाइ हुनखे आशीर्वाद ॾियो। त ईअं असांजो फ़ाइदो आहे। तव्हां कंहिंजे लाइ सुठो सोचंदो न सॼे ॾींहं में बि त तव्हांजो फ़ाइदो आहे। अगरि तव्हां कंहिंजे लाइ सुठो सोचे ई नथा सघो त नुक़सान ई नुक़सान आहे। ये असांजा सुठा कर्म ई कल असांखे सुख ॾींदा, ये असांजी सुठी सोच ई कल असांखे सुख ॾींदी। फ़ाइदो ईअं ई त आहे, अॼु तव्हां वटि धन आहे उहो खणी वेंदव छा जॾहिं आत्मा शरीर छॾंदी। लेकिन अगरि तव्हां रोज विकार बुराइनि जे वश थी करे कमु करो था त तव्हांजी आत्मा में सुठे कर्मनि जो जमा जो खातो ई न आहे। पोइ तव्हां भिखारी थी करे वेंदव। पोइ अगले जन्म में जाते भी तव्हां ॿियो शरीर वठो न, हिन ई धरती ते ई मनुष्य जहिड़ो ई जीवन वठंदव, लेकिन उहो तव्हांजो सुख वारो जीवन न हूंदो। भले ई तव्हां हिन जन्म में करोड़पति आहियो लेकिन सुठा कर्म न आहे। कई बार थींदो आहे न, असांजे जेका पिछला जन्मनि जे कारण असांखे हिन जन्म में धन ॾाढो हूंदो आहे, लेकिन असांजा हिन जन्म में अगरि कर्म सुठा न आहे त अॻियां वारे जन्म में असांखे सुख न मिलंदो। पोइ जमा कयो ई न, पोइ धन भी न हूंदो। धन त पिछले जन्म में गवाए आयासीं, सुठा कर्म कया न, दान पुण्य कयो न। भगवान ये नथो चए तव्हां धन कंहिंखे दान करो, छोकी अॼुकल्ह ग़लति यूज़ करण वारा भी ज्यादा आहिनि। ठीकु आहे, करे सघंदा आहियो त करो, लेकिन ज्यादा पंहिंजी प्रशंसा न करो, मां ये दान कयो, मां हिनखे ये ॾिनो, उहो हुते जो हुते पाणी थी वेंदो। अॼुकल्ह तव्हां दान कयो ऐं माण्हू तव्हांजी तारीफ़ कई, ऐं अगरि तव्हां हुन तारीफ़ खे स्वीकार कयो त हुते जो हुते ई पाणी, कुछ भी न मिलंदो तव्हांखे। भले तव्हां लख धन कयो हुजे न त बि हुन माण्हू तव्हांजी तारीफ़ कई सभु कि ॾिस हिन लख करोड़ एॾा धन कया, दान कयो अथई, ऐं तव्हां ॾाढो ख़ुशि थी वियो। तव्हां सोचो ॾिस मां एॾो दान कयो आहे, मुंहिंजी माण्हू एॾी तारीफ़ था करनि, मां केॾो सुठो आहियां। उहा हुनजो सभु पुण्य जो खातो तव्हां पंहिंजी तारीफ़ में खाई छॾियो, उहो ॿिए जन्म में न मिलंदो। त ही कर्मनि जी ॾाढी गुह्य गति, ॾाढी ई गहराई वारी आहे। अॼु चइण में माण्हू चए थो कि असां त हिनखे सिखाइण लाइ हिनखे डांटूं था, मारूं था, लेकिन हुन त ग़लति कई, तव्हां बि त ग़लति कयो न। अगरि सम्झो तव्हांजो ॿार जिद थो करे, तव्हां अगरि हुनखे डांटियो मारियो, जिद न कर, त उहो त पहिरीं जिद करे थो, ग़लति कमु थो करे।
लेकिन तव्हां बि डाटियो मारियो त तव्हां कहिड़ो सही कमु कयो। भले चइण में तव्हां माउ पीउ आहियो, टीचर आहियो, संबंधी आहियो, लेकिन गलत त गलत ई थींदो न। त हुनखे त पंहिंजी जिद जी सजा मिलंदी, तव्हांखे बि मिलंदी। हुन समय धर्मराजपुरी में धर्मराज तो ॾेखारींदो आहे न भई वो जिद पो करे त मां तव्हांखे चवां सभिनि सां प्यार सां हलो, सभिनि खे प्यार सां हैंडल करो। त तव्हां बि त क्रोध कयो, क्रोध बि त विकार आहे, डांट भी विकार आहे, रोब भी विकार आहे। तव्हां बि त गलत कमु कयो त खाओ भई सजा। त बाद ते त ॾिसो माण्हू चइण में त चए थो असां त वॾा आहियूं, असां ईअं करे सघंदा आहियूं। अॼु घर में वॾा अपशब्द उल्टा सुल्टा शब्द चवनि था हिनखे सिखायूं था न, इन करे अहिड़ा शब्द था चओ। लेकिन तव्हां बि गलत कमु था करो न, ये तो समझो, ये माण्हू सम्झे ई नथो। अॼु वॾनि जी आदत हूंदी की कोई थोड़ी सी भी ग़लती कई न, की आदत हूंदी आहे फटाफट गारियूं ॾींदा, चईंदा न हिन गलत कमु कई हिन करे मूंखे गारियूं ॾियणियूं पयूं, हुनखे उल्टो सुल्टो चए। पोइ मञदा बि न आहिनि की असां गलत कयो। गारियूं ॾियण मतलब गलत, उल्टो सुल्टो चइण मतलब गलत। उहो गारियूं चाहे नंढो ॾे या वॾो ॾे, गलत मतलब गलत, सजा मतलब सजा, घाटो मतलब घाटो करे ई छॾियो। भले था चओ मां त हुनजी भलाई जे लाइ चयो, लेकिन भलाई न कयो, जमा न कयो, घाटो कयो। तो तव्हांजी आत्मा में लिखजी वेंदो ऑटोमेटिक कि फलाने हिन समय हिनखे गारियूं ॾिनई। साम्हूं वारी आत्मा त दुखजे थी न, वो तो सोचदी न चलो मां त करां थी, लेकिन हिन मूंखे अहिड़ियूं गारियूं छो ॾिनई। और कई बार तो माण्हू फालतू ॾींदा आहिनि, उन्हनि जी चईंदा आहिनि सम्झो असांजे ॻाल्हाइण जो तरीक़ो ई हो, वो खुद खे बचाईंदा आहिनि कि असांजे त ॻाल्हाइण जो तरीक़ो ई आहे। वो खाओ सजा, या त हाणे सुधरो न त धर्मराजपुरी में सुधरजो। त बाबा चए ॾिसो परमात्मा ऐं चवनि छा था, छो असांखे सजा मिलंदी आहे। हिक त तव्हां मञो नथा, चवनि था ये भगवान ही सृष्टि ठाती है, भगवान ने सृष्टि ठाती आहे, तव्हांजे अंदर भगवान आहे, त तव्हांजे अंदर भगवान हो त हिक ॿिए खे गारियूं था ॾियो, मतलब भगवान बि गारियूं ॾींदो। त पाप जे मतलब पाप मनुष्य आत्मा करे ई थी न। अॼु असां रोज केॾा पाप था करूं, वो मनुष्य जो थोड़ी भी बीमार थी न, भले तव्हां ॿाहिरां केॾी भी भक्ति करो, केतिरा भी कीर्तन भजन ॿुधदा रहो, लेकिन अगर तव्हां ये सब पाप करो था त पाप मतलब पाप थींदो आहे। पोइ माण्हू कोई थोड़ो धार्मिक माण्हू बीमार थिए न, चईंदा आहिनि हिते एॾो सुठो आहे, सॼो ॾींहुं पाठ कंदो आहे, सॼो ॾींहुं भगवान जो नाम जपंदो आहे, पोइ बि हिनखे बीमारी। लेकिन वो सॼो ॾींहुं भगवान जो नाम त जपतो आहे, लेकिन जॾहिं भी नथो जपे त हिक ॿिए खे डांटे मारे थो, हिक ॿिए जी गुलामी थो करे, विकार बुराइनि जे वस थी करे कम थो करे। भले कोई सॼो ॾींहुं कीर्तन करे न, लेकिन जॾहिं भी वो कीर्तन नथो करे हुन समय वो छा थो करे, हुन समय हुनजी सोच छा आहे मन में, हुन आत्मा जे अंदर विकार बुराइयूं आहिनि। त अगर समझो कोई सॼो ॾींहुं करे थो, लेकिन अगर वो जॾहिं नथो करे वो कंहिंखे हुन डांटे या कुछ भी उल्टो सुल्टो चई, वॾा आहिनि चईंदा, वॾा आहिनि चई सघंदा आहिनि, लेकिन पाप त करे छॾियईं न, वॾा आहिनि त छा थियो तो, गलत मतलब गलत, चाहे वो वॾो गुरु संत सन्यासी छो न हुजे। अॼु गुरु चईंदो मुंहिंजा शिष्य न मञदा त मूंखे हुनखे अख ॾेखारणी ई पवंदी, पर रोग मतलब रोग, गलत मतलब गलत, विकार मतलब विकार, चाहे वो वॾो करे या नंढो करे, त पाप त थींदो न। त बाबा चए थो इन करे कर्मनि जी गुह्य गति खे ॼाणो, सिर्फ़ कीर्तन करण सां कुछ न थींदो,
लेकिन फिर पंहिंजे कर्म तो सुधारो। सिर्फ अमृत वेलो करण या रोज भगवान जो नाम जो कोई भी व्रत जप तप तीर्थ करण सां कुछ न थींदो। त रोज चेक करो पंहिंजी पाण खे रात जो सुम्हण खां पहिरियों कि अॼु मां सॼो ॾींहुं कंहिंजे लाइ ग़लति सोचियो, अॼु मां कंहिंखे बुरो चयो, भले सुधारण लाइ चयो लेकिन चयो, कंहिंखे डांटियो, कुछ उल्टो सुल्टो कर्म कयो, कंहिंजी ग्लानी ॿुधी न लेकिन कंहिंजी ग्लानी कई न लेकिन ॿुधी हुनजे हा में हा चयो। भले माण्हू चवनि था असांखे दुख कोई ॿुधाए थो त ॿुधणो थो पए, लेकिन वो जॾहिं ॿुधाए त तव्हां हुन समय भगवान खे यादि करो न। हीअं छो था सोचो वीचारी सां केॾो बुरो थो थिए, असांखे थोड़ी पतो पिछले जन्म में छा करे आई आहे। अॼु कंहिंजी धीअ दुखी आहे, कंहिंजो पुट दुखी आहे, कंहिंजी फलानी दुखी आहे, माण्हू खे त लॻंदो मुंहिंजी धीअ दुखी आहे, मुंहिंजो फलानो दुखी आहे, लेकिन हुननि कर्म कहिड़ा कया तव्हांखे पतो आहे छा? चलो हिन जन्म में सुठा आहिनि, पिछले जन्मनि जो थोड़ी पतो आहे। त असांखे भगवान खे यादि करे ईअं चइणो खपे न, बाबा हिन ॿार खे दुख आहे तव्हां हिनजी मदद करो, न कि असां ॿियनि जे लाइ बुरो सोचूं। तव्हांजी धीअ फोन करे ॿुधाए थी मूंसां ईअं थी करे त मां त सोचदी न वो टी ख़राब आहे, मुंहिंजी धीअ थोड़ी ख़राब आहे, त वो त ईअं ई सोचदी न। लेकिन असांखे चइणो कोई भी ख़राब न आहे, असांखे तो सिर्फ भगवान सां प्रार्थना करणी आहे कि हुनजो दुख दूर थी वञे। हाणे हुनमें तव्हांजी धीअ ख़राब आहे या उहो ख़राब आहे, जो भी ख़राब आहे हुनखे भगवान सुमत ॾींदो, सम्झ ॾींदो, शक्ति ॾींदो। असां छो ॿिनि जे विच में थियूं। हाणे तव्हांजी धीअ जाके शादी करे वई आहे त वई हिसाब किताब चुकतो करण लाइ हुनजो ससु सां हूंदो, सहुरे सां हूंदो, पति सां हूंदो, को ॿार पैदा थींदा हुननि सां हिसाब किताब हूंदो, न त कीअं गृहस्थी ठहे थी। दुनिया में एॾी सारा माण्हू आहिनि, लेकिन उहो ई आत्मा तव्हांजे घर ॿार ठही आई आहे, छो जो हिसाब किताब आहे। उन आत्मा खे तव्हांखे ॿार जे रूप में सुख या दुख ॾियणो ई आहे। त असांखे भगवान खे यादि करे उन्हनि जे लाइ भगवान सां प्रार्थना करणी खपे कि हिननि जो भी हिसाब किताब आहे उहो जल्दी चुकतो थी वञे, ये भी सुख शांति सां रहनि। त बाबा चवनि था कि हाणे रोज पंहिंजे खे चेक करे ऐं मूं में छा छा ग़लती आहे हुनखे परिवर्तन करणो। कोशिश करे तव्हां रोज चेक करो भई अॼु मुंहिंजो सॼो ॾींहुं शांति सां छो न बीतो, अॼु मां सॼो ॾींहुं ख़ुशि छो न रहियमि, अॼु मां सुखी छो न रहियमि, शांत छो न रहियमि, ख़ुशि छो न रहियमि। हुनजो निवारण सोचो। भई अॼु अगरि तव्हां सॼो ॾींहुं अशांत थियो त छो, कल्ह खां उहा ई ॻाल्हि थींदी लेकिन मां कल्ह अशांत न थींदमि, हुनजो कोई तरीक़ो सोचे छॾियो। अॼु मां दुखी थियमि छो, मूंखे त सदा सुख स्वरूप रहणो, छो जो मुंहिंजो बाप सुख जो सागर आहे, त मूंखे कोई तरीक़ो ढूंढणो आहे जिससे मां सदा सुखी रहां। अॼु मुंहिंजी ख़ुशी मूंखे पंहिंजे जीवन में न मिली, अॼु मां थोड़ी उदासी अची वई छो, हुनजो कारण सोचो, पोइ निवारण सोचो। कल्ह खां मां सदा सुख शांति ख़ुशी सां रहंदमि, भले ये ॻाल्हि थिए त थिए लेकिन मां त शांत रहंदमि, मां त सुख जो अनुभव कंदमि, मां त ख़ुशि रहंदमि ऐं ॿियनि जे लाइ भी दुआ कंदमि। कंहिंजे दुख में दुखी न थियणो आहे, हुनजो दुख दूर करण लाइ भगवान खे यादि करे हुनखे शक्ति ॾियणी। अॼु माण्हू खे कोई दुख तो थी वञे न त झटि दुखी था थी वञे, वीचारी थी ईअं थियो, वीचारी वीचारो अलाए छा छा चईंदा रहूं। त हिन सां असां हुनजो दुख घटि था करूं या ज्यादा था करूं, त उनका दुख बांटण वियासीं, मतलब वो जेतिरो दुखी आहे न उहो थोरो असां हुनखां वठण वियासीं। ख़ुदि दुखी थी करे छा कंदा, तंहिंखां त हुनखे भी दुख सां दूर करो न, तंहिंखां त परमात्मा खे यादि करो त हुनजो दुख दूर थी वञे। ख़ुदि वटि छो था खणो। कोई माण्हू ईअं चईंदा आहिनि, ॾिसो
चैन चवण छा त बाबा चए तव्हां दुख हरता आहियो या भगवान दुख हरता है? दुख हरण वारो त उहो आहे न, सुख दाता है। असांखे सिर्फ़ उन सां उनखे यादि करे थोड़ी उन आत्मा खे मदद ॾियणी आहे ताकी उनजो दुख जल्दी दूर थी वञे। उनजे दुखी में दुखी न थियो। बाबा चवंदा आहिनि दुख ॾियणो बि न आहे त दुख वठणो बि न आहे। दुख ॾियण भी पाप आहे त दुख वठण भी पाप आहे। छो जे असां पंहिंजी आत्मा खे दुखी था करूं न, और जबकि आत्मा त सुख सागर बाप जो ॿार आहे। असां परमात्मा जी मां आत्मा दुखी छो? असां पंहिंजी आत्मा खे दुखी था करूं न, इहो भी पाप था करूं। त दुख ॾियो भी न, दुख वठो भी न। सुख ॾियो, ॿियनि खां भी सुखी वठो, दुख वठणो न, दुख हुनखे ॾेई छॾो मथां वारे खे। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी भी रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आहे। स्वस्थिति जी शक्ति सां कहिड़ी भी परिस्थिति जो सामनो करण वारा मास्टर नॉलेजफुल ठहो। बाबा चवनि था स्वस्थिति अर्थात आत्मिक स्थिति। परिस्थिति व्यक्ति व प्रकृति द्वारा ईंदी आहे। तो परिस्थिति मतलब ॿिए द्वारा आई हुई स्थिति। लेकिन अगर समझे आप पंहिंजी आत्मा जी शक्ति स्थिति सुठी शक्तिशाली हूंदी आहे त ॿिया माण्हू भले कहिड़ी भी ॻाल्हि खणी चवनि, भले कुछ भी करनि, असांखे हिलाए न सघंदा। अगर असांजी आत्मा में सुठा संस्कार, सुठी आदतियूं हूंदियूं, सुठी सम्झ हूंदी त असां केतिरे भी बुरे माण्हुनि जे विच में वेंदासीं, कहिड़ी भी अहिड़ी बुरी जगह हली वेंदासीं, लेकिन असां बुरा कम कंदासीं क्योंकि असांजी आत्मा में सम्झ सुठी आहे, संस्कार सुठा आहिनि। हिनखे चइबो स्वस्थ। त खुद जी आत्मा जी स्थिति ॾाढी सुठी हुजणी खपे। शांति, प्रेम, आनंद, पवित्र स्वरूप। कोई भी ॿी आत्मा असांखे अशांत न करे सघे, एतिरी शांत रहणो असांखे। माण्हू चइण में त झटि चईंदा आहिनि मां वैसे त गुस्सो न कंदी आहियां, लेकिन ये ॿार मूंखे गुस्सो ॾियाराईंदा आहिनि, तो मतलब असांजी आत्मा में शक्ति न आहे न। जो ॿार ही असांखे गुस्सो था ॾियाराइनि, चइण में छा था चऊं, ये ॿार मूंखे गुस्सो ॾियारे थो, त ॿार जी आत्मा शक्तिशाली थी वई न, असां कमज़ोर थी विया। चइण में तव्हां चओ मां आहियां, लेकिन तव्हांजी आत्मा कमज़ोर आहे, तॾहिं त उहो तव्हांखे गुस्सो ॾियाराए थो न। असां सदा पंहिंजी आत्मिक स्थिति शक्तिशाली रखूं कि मां सदा शांत, सुख, खुश स्वरूप आत्मा आहियां। मूंखे कोई भी ॻाल्हि मूंखे अशांत न करे सघंदी आहे, दुखी न करे सघंदी आहे, परेशान न करे सघंदी आहे, छोकी मां परमात्मा जी संतान आहियां। उहा आत्मा सभिनि जे लाइ शुभ भावना सद्भावना कंदी, अहिड़ी आत्मा जेकी खुद सदा शांत और खुश रहे, तॾहिं त माण्हू ॿियनि जे लाइ सुठो सोचे सघंदा आहिनि। स्लोगन आहे भाग्यवान आत्मा उहो हूंदी आहे जो पंहिंजे भाग्य जो गुणगान करे, पंहिंजी कमज़ोरियुनि जो न। अॼु खां पंहिंजे भाग्य जो, तव्हां जो तीसरी चीज जो तव्हांखे जीवन में गुण शक्ति जो भी सुठो तव्हांखे जीवन में मिलियो न, उनजो गुणगान करो। कमज़ोरियुनि जो न, दुखनि जो न, मूंखे फलाणे ये दुख ॾिनई, फलाणे हीअं चई न, मूंसां गॾु सुठो छा थियो आहे हिन जीवन में, उनखे सदा यादि रखो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।